नाज़रीन, कराची में बाग़ी सागर पवर की रिपोर्ट शामिल कयूं था ता सिंध के अदीबन, दानिशवरन, शायरन लतीफ़ के पारखन चयो आहे ता शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शायरी में समुंड के तमाम वही अहमियत ॾिनी है। हुन ॿिन सुरन में सामूंडी, मल्हाउन ऐं बेड़ातन जी समाजी ऐं मुआशी ज़िंदगी की चिटी तस्वर पेश कई है। कराची के विच समुंड में सिंध के नाले वारे अदीब लतीफ़ के पारको ऐं क्यामाड़ी ज़िले के डिप्टी कमिश्नर मुख्तियार अली अबड़ो ऐं लतीफ़ वाट के सहकार से तकरीब मुनक़द कई वई। तकरीब में सिंध के अदीब ऐं लतीफ़ शनास डॉक्टर शेर मेहरानवी, नौजवान दानिश्वर शौकत उजण, डॉक्टर नसरीन थेबो, एबी लाशारी ऐं डॉक्टर आमना सुमरो, इम्तियाज़ दानिश, शाह ज़मान भंगर से गॾु वॾे अंग में नौजवान अदीबन, साफ़िन, लतीफ़ के चाहींदड़नि शिरकत कई। इन मौके ते ॻाल्हाईंदे इम्तियाज़ अली अबड़े चयो ता वक्त की ज़रूरत है ता असां समुंड मां लाभ पिरायूं। हुन चयो ता नौजवाननि खे लतीफ़ साईं जी शायरी मां सिखणु घुरिजे। डॉक्टर शेर मेहरानवी चयो ता सुर सामूंडी न रुगो मल्हाउन की ज़िंदगी जी दस्तावेज़ है, पर इन सुर में सिंध के समाजी ऐं मुआशी तारीख़ पिण मौजूद है। हुन चयो ता लतीफ़ साईं समुंड के तमाम वही अहमियत ॾिनी है। शौकत ॼण चयो ता दुनिया की तारीख़ गवाह है ता समुंड हमेशा ॾींदड़ ऐं ॾातार रहियो आहे। डॉक्टर नसरीन थेबो चयो ता असां हर महीने शाह साईं जी कंहिं हिकु सुर ते प्रोग्राम कराईंदा आहियूं। ही प्रोग्राम भी उन जी कड़ी है। तकरीब की पुॼाणी ते भिट शाह खां आयल लतीफ़ साईं जे रागिन लतीफ़ी राग पिण पेश कयो।